झली थी गुल सरें है जंहिंमें असीं बीठा आहियूं। सियारे जी मौसम शुरू थींदी आहे, सरें जो फसल पोखियो वेंदो आहे ऐं महीने ॾेढ खां पोइ सरें साग तौरु माण्हू इस्तेमालु कंदा आहिनि। उन खां पोइ सरें जॾहिं पंहिंजी जोबन जवानी में ईंदी आहे त अहिड़ा पीला गुल झलींदी आहे ऐं कुझु ॾींहंनि खां पोइ वरी फरियूं झलींदी ऐं पोइ वरी इहे साॻियां कुटबा सटबा इन्हनि मां जेके दाणा निकिरबा उन्हनि मां तेल निकिरे थो जेको खाधे में इस्तेमालु कयूं थियो, मथे ते लॻाइण लाइ इस्तेमालु कयो वञे थो। नाज़रीन, हींअर जेका मौसम आहे दिसंबर जो महीनो, थधियूं हवाऊं, सर्दी ऐं सॼी धरती खे हिकु कणक जे फसल ऐं ॿियो तूरिए 4 चंड लॻाए छॾिया। धरती ॾाढी सुहिणी लॻे थी। उन जा सुहिणा पल, धरती जा सुहिणा ऐं हसीन जेके मंज़र आहिनि, ॾाढा वणंदड़ मंज़र आहिनि, उहे तव्हां सां शेयर करण लाइ असां हीअ वीडियो ठाहे रहिया आहियूं। यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। तव्हांजो पंहिंजो एडी